जे अंदरि हज़रत अलामा अलूसी रहमतुल्लाह अलैह हिकु वाक़ियो नक़ल कयो आहे हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जो। चई हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह जो नबी इन पंहिंजे बचनि ॿारनि जो इनखे फ़िकिर थियो थोरो औलाद जे बारे में, रिज़्क़ जे बारे में कीअं थींदो। अल्लाह तबारक व तआला फरमायो मूसा वमा तिल्का बियमीनिक, ए मूसा तुंहिंजे हथ में छा आहे। हज़रत मूसा नबीअ जवाबु ॾिनो क़ाल हिय असाया, अल्लाह मुंहिंजे हथ में लठ आहे। अल्लाह तबारक व तआला फरमायो त मूसा इहा लठ साम्हूं जेको पथर पियो आहे उनखे लॻाए। क़ुरान मजीद जे तफ़सीर में हदीस पाक जे अंदरि ईंदो आहे हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं लठ पथर ते लॻाई, हालांकि अक़ल जेको इंसान जो आहे न उहो हिन ॻाल्हि खे तस्लीम करे थो त लठ नरम आहे, पथर सख़्तु आहे, इहा लठ इन पथर खे छा कंदी। लेकिन नबीअ जो मौजज़ो आहे ऐं अल्लाह तबारक व तआला जो हुकुम आहे त इहा लठ इन पथर खे लॻाए। जॾहिं उहा लठ हज़रत मूसा नबीअ पथर ते लॻाई, उन पथर जा ॿ टुकर थी पिया, उन जे पेट मां वरी ॿियो पथर निकितो। अल्लाह तबारक व तआला फरमायो मूसा इनखे बि लठ हणो। उन ॿिए पथर खे जो लठई उन जा बि ॿ टुकर थी पिया, उन जे पेट मां वरी टियों पथर निकितो। अल्लाह ताईं फरमायो मूसा इनखे बि लठ हण। जॾहिं उनखे लठई त टे पथर जे पेट मां हिकु जीत निकितो जंहिंजे वात में साओ पन हो। हाणे टे पथर, जंहिं पथर जे अंदरि सुईअ जो सोराख़ बि कोन्हे त सुई इन जे अंदरि कीअं वञे। उन टिनि पथरनि जे पेट में अल्लाह तबारक व तआला हिकु जीत खे जीअरो बि रखे सघे थो ऐं उनखे रिज़्क़ बि ॾेई सघे थो। माना मालूम थियो त रोज़ीअ जो ज़िम्मो अल्लाह जे हवाले आहे। हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम वरी जो कनु लॻायो उन जीत ॾे त जीत कुझु लफ़्ज़ थो चवे। जीत जे ज़बान आल मां लफ़्ज़ निकिता सुबहान मन यरानी व यस्मउ कलामी व यारिफ़ुहु मकानी व यरज़ुक़ुहु वला यंसानी। जीतो जे सुबहान मन यरानी, पाक आहे उहा अल्लाह जी ज़ात जेका मूंखे ॾिसे थी। सुबहान मन यरानी, पाक अल्लाह जी ज़ात आहे जेका मूंखे ॾिसे थी। व यस्मउ कलामी, ऐं पाक आहे उहा अल्लाह जी ज़ात जेका मुंहिंजे कलाम खे ॿुधे थी। हाणे ॾिसो इंसाननि जे सर खे बि ख़ुदा थो ॿुधे, जानवरनि जे सर खे बि ख़ुदा थो ॿुधे, जीतनि ऐं जानवरनि जे जरासीमनि जे सर खे बि ख़ुदा थो ॿुधे। तंहिंजे करे माना मालूम थियो हर शइ जो सॾु अल्लाह थो ॿुधे। ऐं तॾहिं त जीत थो चए व यस्मउ कलामी, मुंहिंजे कलाम खे बि उहो थो ॿुधे। व यारिफ़ुहु मकानी, ऐं मुंहिंजे टिकण वारी जॻह खे बि उहो ॾिसे थो, सुञाणे थो त इन टिनि पथरनि जे पेट में बि मूंखे राहे थो। तंहिंजे करे टिनि पथरनि जे पेट में जॾहिं राहे थो त इहो उन खां बाद में फरमाई त व यरज़ुक़ुहु वला यंसानी, उहो अल्लाह मूंखे रिज़्क़ बि ॾिए थो, कॾहिं विसारियो बि कोन अथई। अल्लाह रिज़्क़। हाणे दाबतिन फिल अर्ज़, दाब चइबो आहे उन जानवर खे जेको ज़मीन में हले। केतिरा अहिड़ा जानवर आहिनि जेके हवा में हलंदा आहिनि। हे त जीअं क़ुरान जे मुताबिक़ जेको ज़मीन में हले उन जे रिज़्क़ जो ज़िम्मो ख़ुदा खयों, जेको हवा में हले उन जो